हिननि जे दीवान जेका बदमस्ती आहे, पंहिंजा रेट जेके रखियो वेठा आहिनि, पंहिंजूं मुयसर मशीनूं सेटिंग सां करे वेठा आहिनि। तव्हां ॾिसो भाण केतिरो महांगो हो, दवाऊं केॾियूं महांगियूं, जॾहिं सारियूं लहण जो टाइम आयो आहे त उहो पंहिंजी मन मस्ती करे 3000 खां वठी 3100 ताईं रेट करे वठनि। असां नंढनि आबादगारनि जी हिमायत में, ज़मींदारनि जी हिमायत में ही एहतिजाज कयो वियो आहे, जेको एहतिजाज DC ऑफिस जे अॻियां पुरअमन एहतिजाज हूंदो। थोराइतो आहियां जिन असां ते वॾी महिरबानी कई आहे, जे ही रैली कढी अथनि ऐं राइस मिल वारनि जी वॾे में वॾी मन मस्ती आहे, छो त हुननि जी 5-10 किलो फी मण ते कटौती आहे। ऐं ॿियो जॾहिं सारियूं लथलूं कोन हुयूं तॾहिं 4800 रुपया मण, अॼुकल्ह 3000 रुपया मण। उन्हनि खे चयो वञे त माना रेट असांखे सवलो ॾिनो वञे ऐं इंसाफ़ कयो वञे। भला न त असीं DC ऑफिस ताईं धरणु वणी वेही रहंदासीं, असांजो इहो मौक़ुफ़ आहे। तव्हांखे ख़बर आहे जॾहिं बि सारियूं लहंदियूं आहिनि सॼो साल जेको हो जॾहिं भाणनि जो रेट चोट ते कनि, सारी दवाउनि जो रेट जेॾी महिल सारियूं लहनि उन महिल रेट घटायो वञे। त हींअर मौजूदा जेके ज़मींदार आहिनि, ख़ासि करे जेके नंढा ज़मींदार आहिनि, उन्हनि खां त वधि में वधि तमामु घणो जेको ज़ुल्म आहे। बाबा सारियूं अचनि उन्हनि मॉइस्चर जूं मशीनियूं जेके राइस मिलुनि ते पंहिंजूं रखियूं आहिनि, त का 60 वारो रखियो था, को लख वारो, उन में मॉइस्चर पंहिंजे नमूने था आणनि। कंहिंजो 25 मॉइस्चर थो अचे त उन जा अॼु 4.5 किलो था कटीनि, 30 मॉइस्चर ते था कटीनि। उन खां अलावा जेको मज़ूरी, जेको माण्हू माल खणी ईंदो त जॾहिं उते लाहींदो त लाहिणी त कारखाने वारा भरींदा न, पर उहा लाहिणी बि जेको हारी उन्हनि खां ज़मींदारनि खां वरिती वञे। उन खां एकताल जेको हाणे लॻे थो, असां 2-3 मीटिंगूं जेके ॾिसियूं, अॼु सुबुह जो बि ॾिसीं इक़बाल असांजी इन ते चई त मिलो त उन ते मीटिंग हुई त ही मुज़ाहिरो इन लाइ आहे त जेके बि ग़रीब ऐं मिडल क्लास ज़मींदार आहिनि, हेठियां ज़मींदार आहिनि, उन्हनि जो जेके बि सारियूं अचनि थियूं त हींअर केतिरियूं दवाऊं माण्हू ॾिनियूं आहिनि, उन खां अलावा केतिरा भाण ॾिना आहिनि, केतिरो वॾो ख़र्चु थियो आहे। जीअं ऐं रेट वरी हाणे वञी 3100 ते पहुतो आहे, जेको 4500 रुपया रेट हो, हाणे 3100 रेट मां छा पूरत थींदी। उन मां मण मां जेको 6 किलो कटे छॾीनि, 4 किलो कटे छॾीनि, त ही जहिड़ा कर हे पाण चाराने या जेको ज़मींदार हुजनि, ज़मींदारनि वटि 4 मण ते 6 किलो वियो त बाक़ी बचियो छा। त उन जे लाइ हीअ अपील आहे सभिनी माण्हुनि खे, गवर्नमेंट खे अपील आहे, सभिनि खे अपील आहे त माण्हुनि खे जेको रिलीफ ॾिनो वञे। उन जे लाइ असांजी इहा रैली DC हाउस ताईं आहे। इक़बाल खां वठी रखो। टंडो मोहम्मद खान में STB पारां कारखानेदारनि जी मनमस्ती ख़िलाफ़, सारियुनि जे अघनि में लाथ ख़िलाफ़ हिकिड़ो एहतिजाजी मुज़ाहिरो करे DC ऑफिस चौक ते धरणो हयो वेंदो। उन्हनि जो मौक़ो हो त टंडो मोहम्मद खान ज़िले में हथरादू सारियुनि जे अघ में वॾी लाथ आंदी वई आहे, जंहिंजे करे आबादगार ऐं हारनि खे वॾो नुक़सानु थियो आहे। ज़ुल्फ़कार चांडियो, इब्रा न्यूज़, टंडो मोहम्मद खान।